नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। डिग्री रिपोर्ट मुख्तियार अली जरवार। डिग्री क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अगवान अनवर नूहानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त RO डिग्री PPA जी हिमायती पैनल हर पोलिंग स्टेशन ते PPA जा आला प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़रर करण ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जीअं त असां सूफ़न शाह ऐं पबन डिग्री शहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बलदियाती इलेक्शन में सो तौर क़ौमी अवामी तहरीक पाकिस्तान तरफ़ां उन ॾींहं खां वठी असां सां जेके वॾियूं साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि, असां गवर्नमेंट सिंध ऐं ॿियनि इदारनि खे एप्लीकेशनूं ॾिनियूंसीं त फ़िलहाल जेके पोलिंग स्टेशन आहिनि जंहिंमें मुबारक नवानी पोलिंग स्टेशन या ॿियूं जेके हुयूं तमामु हिसास पोलिंग हुअनि जंहिंमें क़तल थी चुका आहिनि। 2018 में मुबारक नवानी पोलिंग ते क़तल थियो, उन खां अॻु में वॾा झेड़ा थिया आहिनि। पर हालात इहे आहिनि जो सॼो अमलो ज़िले खां वठी हेठि ताईं सॼो उन्हनि सां मिलियल आहिनि, हिकिड़ी बि पोलिंग उन्हनि हिसास कोन कई आहे। उन खां अलावा असां ते जेके कूड़ा केस ऐं कूड़ा इल्ज़ाम उन्हनि में असांजो जेको इलेक्शन वर्क हो उहो असांजो सफ़ा तबाह ऐं बर्बादु कयो वियो, जंहिं करे असीं एतिरो वॾो वर्क बि न करे सघियासीं। असीं पंहिंजो ज़ामिन कराइण में, असां पंहिंजो केसनि मां जान छॾाइण में हुआसीं।